अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक या संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस तरफ। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 62 ॼणनि खां हयातूं खसे वरितियूं, जंहिंखां पोइ फौतुनि जो अंग वधी 9,392 थी वियो। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,792 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंग वधी 4,58,968 थी वियो। 4,09,085 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। नून लीग जी सीनियर अगवान कुलसूम परवीन कोरोना वायरस सबब लाडाणो करे वई। कुलसूम परवीन इस्लामाबाद जी निजी अस्पताल में इलाज हेठि हुई। बलूचिस्तान जे इलाइक़े आबरिन में सिक्योरिटी फोर्सिस जो दहशतगर्दनि जी सहूलियतकारनि ख़िलाफ़ ऑपरेशन। ISPR मौजूदु फायरिंग जी ॾेवट में लांस नाइक मोहम्मद इकबाल शहीद थी वियो। सिक्योरिटी फोर्सिस जट बाज़ार वारे इलाइक़े खे क्लियर करायो। PDM जो मौलाना फजल रहमान जी सदारत हेठि ऑनलाइन इजलास अॼु थींदो। इजलास में बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़ ऐं ॿिया वीडियो लिंक ज़रिए शिरकत कंदा। इजलास में मौजूदा सियासी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते गौर कयो वेंदो। भारत कूड़े फ्लैग ऑपरेशन जी अगराई कई त मुंहुं तोड़ जवाब ॾिबो। भारत अंदरूनी मसइलनि खे लिकाइण लाइ फॉल्स ऑपरेशन जी तयारी पियो करे। भारत घरेलू क़ौमुनि जी गाॾी खे निशानो बणायो। पाकिस्तान घरेलू क़ौमुनि जी गाॾी खे निशानो बणाइण जी मज़म्मत करे थो। वज़ीर आज़म इमरान खान जो ट्वीट चवे थो मुबसरनि ते हमलो आलमी कानून जी भनकड़ी आहे। भारत हलंदड़ साल 3 भेरा लाइन ऑफ कंट्रोल जी भनकड़ी कई। सिंध सरकार ट्रांसपोर्ट सां वाॻियल मुख़्तलिफ़ शोबनि में टैक्स उगाड़ी बाबति FBR जे ख़त खे गैर आइनी करार ॾेई छॾियो। FBR खां टैक्स उगाइण लाइ उमाणियल ख़त फौरी वापसि वठण जो मुतालबो। अहिड़ी तरमीम खां पोइ ट्रांसपोर्ट जो खातो सूबनि हवाले थियण बावजूदि FBR टैक्स उगाड़ी करे रहियो आहे। वर्कर्स वेलफेयर ऐं EOBI फंड्स ते बि वफ़ाक़ गैर क़ानूनी तौरु कब्ज़ो कयो आहे। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी जी PP अॻवाननि सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो सिंध सरकार तरफ़ां पंहिंजो कानून ठाहिण बावजूदि उहे खाता सूबे हवाले नथा कया वञनि। वफ़ाक़ी हुकूमत सिंध सरकार खे पंहिंजा हक़ न ॾेई रही आहे। सिंध सरकार खे पंहिंजा आइनी हक़ मिलणु घुरिजनि। अहिड़ी तरमीम खां पोइ केतिराई मनसूबा सूबनि ॾांहुं मुंतक़िल थिया। फहमीदा मिर्ज़ा सिंध दुश्मनी वारो कमु कयो। CCI हाई कोर्ट जो फ़ैसिलो रद्द नथी करे सघे। इहो तासुर ग़लति आहे त वफ़ाक़ सूबनि खे हलाए पियो। सेनेट चूंडनि जी शेड्यूल खे केर बि तब्दील नथो करे सघे। इस्तीफ़ाऊं ॾियण जो फ़ैसिलो सियासी जमातुनि जो आहे। दुनिया जी पार्लियामेंट में अदम एतमाद थींदो आहे। इस्तीफ़ाऊं ॾियण का नई ॻाल्हि नाहे। सेनेट जे डिप्टी चेयरमैन सलीम मांडीवाला जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो नैब माण्हुनि खे एतिरो टॉर्चर कंदी आहे जो माण्हू बेबस थी वेंदा आहिनि। मुख़ालिफ़ धुर इस्तीफ़ाउनि जो फ़ैसिलो कयो आहे त इहो संदनि हक़ आहे। नैब ऑर्डिनेंस खे तब्दील न करणु सियासी जमातुनि जी नाकामी आहे। IJ जो दिल चाहे भले लॉन्ग मार्च करे। असां इस्तक़बाल करण लाइ तयार आहियूं। जंहिंखे इस्तीफ़ाऊं फ़रवरी में ॾियणियूं आहिनि उहे सुभाणे ॾेई शौक़ पूरो कनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो इस्लामाबाद में तक़रीब ख़िताब चयाईं वज़ीर आज़म इमरान खान 5 साल पूरा कंदो। कुझु महीननि में वफ़ाक़ी घरू वज़ारत में तब्दीलियूं आंदियूं वेंदियूं। PDM वारा वाइड़ा थी विया आहिनि। हू हाणे इस्तीफ़ाऊं ॾियनि। हुननि जी इस्तीफ़ाउनि सां इमरान खान ते को बि फ़र्क़ु न पवंदो।